ॿार वञनि था नथा वञनि, मोबाइल ते कंहिंसां ॻाल्हाइनि था, छा था ॻाल्हाइनि, इन जी ख़बर कोन्हे। पोइ असां कीअं मञूं त असां पंहिंजे ॿार जी परवरिश सुठे नमूने करे रहिया आहियूं? बिल्कुलु। अॼु जो ज़मानो असांखे हर ॿार जी ख़ुशीअ में, दुख में, सुख में उन सां शामिलु थियण जो आहे। मां त इहो नथो सम्झां त हिते जेके बि सभु वेठा आहियूं त कॾहिं पंहिंजे ॿार जे जनम ॾींहं ते असां उन्हनि जे ख़ुशीअ में शामिलु थींदा हूंदासीं? कीअं साईं? सही थो चवां न? इन खां वॾी बीमारी त असांजे समाज में इहा आहे जो हर को पीउ थो चाहे त मां पंहिंजे पुट लाइ वॾी जागीर छॾे वञा। अड़े समाज खे सिर्फ़ु पैसे वारनि जी ज़रूरत न आहे, सुठा समझदार सुलझणा ऐं संस्कारी वारा घुरिजनि असांजे समाज में, जेके असांजे समाज जो नालो रोशन करे सघनि। असांखे हमेशह यादि रखणु घुरिजे त जे फल ख़राबु आहे त पक ई पक सम्झो वण बि ख़राबु आहे। अहिड़ो सुवाल छोकिरनि जे आज़ादी ते पाबंदी लॻाइण जो त मुंहिंजे हिसाब सां इहो ठीकु न आहे। अड़े ॿिनि चइनि छोकिरियुनि जे करे सॼे समाज जे छोकिरियुनि खे पाबंद करणु इहो कंहिं बि हिसाब सां ठीकु न थींदो। तंहिं करे तव्हां सभिनी ॿारनि खे सचो प्यारु ॾियो, उन्हनि जा हमदर्द बणिजो, उन्हनि जा दोस्त बणिजी करे घरनि में रहो। सभ खां पहिरीं त असांखे पंहिंजी हलणी चलणी ठीकु करणी पवंदी, उन्हीअ जो असरु निश्चित रूप सां ॿारनि ते पवंदो, उन्हनि जी हलणी करणी बि ठीकु थींदी। आख़िर में मां सिर्फ़ु एतिरो चवंदुसि त असां सदाईं सोचींदा आहियूं त छा थियणु खपे, कुझु थियणु खपे, पर मां चवां थो कुझु थियणु खपे जे बजाए असां छा था करे सघूं इन ॻाल्हि ते वीचारु करिणो आहे असांखे, इन ॻाल्हि ते ज़ोर ॾियणो आहे। बसि मूंखे एतिरो ई चवणो हो। महिरबानी। भाई मूंखे उमेद आहे तव्हां भाई घनश्याम दास जी ॻाल्हियूं, उन्हनि जी सलाहूं, उन जा सुझाव बयानु था ॿुधा।